अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि फातिरिस समावाति वल अर्दि जाइलिल मलाइकति रुसुलन उली अजनिहतिन मस्ना व सुलास व रुबा' यज़ीदु फिल खल्क़ि मा यशा इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। ही सूरह फ़ातिर आहे। इहा मक्कतुल मुकरमा में नाज़िल थी ऐं उन में 65 आयतूं ऐं 5 रुकू आहिनि। हिन जो ख़ुलासो इहो आहे त हिन सूरत जो नालो फ़ातिर आहे पहिरीं आयत जे करे। हिन पहिरीं आयत में फ़ातिर समावात जो लफ़्ज़ आहे ऐं हिन सूरत जो नालो सूरह मलाइका बि आहे, जो हिन जी पहिरीं आयत में फ़रिश्तनि जो ज़िक्र आहे। ऐं हिन में हिन जो ख़ुलासो इहो आहे त हिन में अल्लाह रब्बुल आलमीन तौहीद खे बयानु कयो आहे। यानी हीअ जेका काइनात आहे इन में जेकॾहिं गौर कयो वञे त अल्लाह पाक जी तौहीद सम्झ में अची वेंदी, छो त उहा ज़ात जंहिं हिन काइनात खे पैदा कयो आहे, हीअ सॼो निज़ाम हले पियो, उहो आख़िर कंहिं त कयो आहे ऐं उहो हिकिड़ो ई आहे जंहिं कयो आहे। छो त जेकर हिक खां वधीक हुजे ऐं बराबरि हुजनि उहे पाण में क़ुवत में, त पोइ हीअ काइनात हली न सघे, बणिजी कान थी सघे, बणिजण खां पोइ हली कान थी सघे। ॿी वरी इहा ॻाल्हि त अल्लाह ताला हेॾी सारी काइनात जेका आहे बग़ैर कंहिं मक़सूद जे त पैदा कोन कई आहे। उन जो मक़सूद इहो आहे त अल्लाह ताला हिन में आज़माए त जेके यानी अल्लाह पाक खे राज़ी करण वारा आमाल कनि था उन्हनि खे इनाम ॾिनो, उन जी आज़माइश थिए, ऐं जेके अल्लाह खे नाराज़ करण वारा आहिनि उन्हनि जी जेको आहे सो यानी उन्हनि जी बि आज़माइश थिए, पोइ वरी उन्हनि खे बदिलो ॾिनो वञे। इन बदिले जे लाइ वरी अल्लाह रब्बुल आलमीन हिन काइनात खे ख़तमु कंदो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन काइनात खे ख़तमु करे वरी हिन खे पैदा कंदो। ओ क़ादिर ज़ात जंहिं हिन काइनात खे पैदा कयो, उहा ज़ात इन ॻाल्हि ते बि क़ादिर आहे जो इन खे ख़तमु करे वरी पैदा करे, ऐं ईअं अल्लाह ताला कंदो। ऐं वरी इहा ॻाल्हि त जॾहिं अल्लाह ताला खे मंज़ूर आहे त अल्लाह जी मर्ज़ीअ जे मुताबिक़ इंसान हलनि त अल्लाह ज़रूरु पंहिंजी मर्ज़ी ॿुधाईंदो। उहा मर्ज़ी कीअं ॿुधाईंदो, अल्लाह ताला उन जे लाइ फ़रिश्तनि जो यानी अंबिया जो सिलसिलो शुरू फ़रमायो। ऐं उन्हनि मां सभिनी मां आख़िरी जेके आहिनि नबी, उहे आहिनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिन में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि तसल्ली आहे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी इन्हनि काफ़रनि जे इन ॻाल्हि ते त हू ईमान नथा आणी, एतिरो ग़म न करियो, तव्हांजे ज़िम्मे बसि सिर्फ़ु पहुचाइणु आहे, बाक़ी ही यानी अल्लाह पाक ॼाणे ऐं ही ॼाणनि, अल्लाह ताला पाण हिननि खां हिसाब किताब वठंदो। हिन जी पहिरीं जेका आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, शुरू अल्लाह जे नाले सां जेको सभिनी ते महिरबान ऐं निहायत रहम वारो आहे। अल्हम्दुलिल्लाहि फ़ातिरिस समावाति वल अर्ज़, तमामु ख़ूबियूं अल्लाह पाक जे लाइ ई आहिनि जेको आसमाननि ऐं ज़मीन खे पैदा करण वारो आहे। फ़रिश्तनि खे पैगाम मोकिलण जे लाइ मुतयन कयो आहे, जंहिं जेको फ़रिश्तनि खे पैगाम पहुचाइण जे लाइ मुक़ररु करण वारो आहे। उहे फ़रिश्ता उली अजनिहतिन मस्ना व सुलास व रुबा', जेके ॿिनि टिनि 4 परनि वारा आहिनि, ॿिनि टिनि ऐं 4 परनि वारा आहिनि। यज़ीद फिल खल्क़ि मा यशा, अल्लाह रब्बुल आलमीन मख़लूक़ में जंहिंखे चाहे थो उनखे इज़ाफ़ो करे थो। बेशक अल्लाह ताला हर शइ ते क़ादिर आहे। हीउ जेको जुमिलो यज़ीद फिल खल्क़ि मा यशा, इन खे जेकॾहिं माक़बल सां ताल्लुक़ ॾिबो त मतिलबु त अल्लाह ताला फ़रिश्तनि खे अल्लाह 2 पर ॾिना आहिनि, कंहिंखे 3, कंहिंखे 4, पर अल्लाह पाक इन खां वधीक बि ॾिना आहिनि। चुनाचे अचे थो त हज़रत जिब्राईल इस्लाम जा 600 पर। ऐं मख़लूक़ जे आम बि थी सघे थो त अल्लाह पाक जंहिं मख़लूक़ में जेका सिफ़त वधाइणु चाहे थो वधाए छॾे थो, जंहिं मख़लूक़ में इज़ाफ़ो करणु चाहे थो इज़ाफ़ो करे छॾे थो। बेशक अल्लाह ताला हर शइ ते क़ादिर आहे। अल्लाह ताला सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।